जामशोर में सिंध एक्शन कमेटी तरफां सिंध में बरसात की तबाही से गणती जो ज़ाहिर किया वियो आहे। वज़ीर सईद मुराद अली शाह वज़ीर ने कामोरन जो बोर्ड मुतासरन लाइ कोशिशों रुगो फोटो सेशन करार दींदे मुतासरन की वाहर न थियण ते 23 अगस्त से सिंध के ज़िले और तालुके हेडक्वार्टर्स में एहतजाज जो ऐलान किया वियो आहे। जामशोर में सिंध के कॉम्पर्स धुरियुनि ते ॿधल सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो, जंहिं दौरान सिंध में बरसात की तबाही कारिन ते गणती जो ज़ाहिर किया वियो आहे। मांखे आगाह कंदा हलूं, इजलास में बोर्ड मुतासरन की वाहर न थियण ते 23 अगस्त से पूरी सिंध में ज़िले और तालुके हेडक्वार्टर्स में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कंदे चयो वियो आहे त 23 अगस्त से हैदराबाद प्रेस क्लब और DC ऑफिस साम्हूं धरणो हयो वेंदो। सैयद ज़ैन शाह चयो त अफ़गानियन सूदो धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ 16 अक्टूबर ते कराची में आम एहतजाजी जलसो कयो वेंदो। सूबनि जी ज़मीन वफ़ाक़ पारां विकिरो करण वारे 15 अगस्त ते क़ौमी असेंबली मां मंजूर तरमीमी बिल रद्द किया वियो आहे। मांखे आगाह कंदा हलूं पिया, सिंध एक्शन कमेटी के इजलास बाबत अयाज़ लतीफ़ अली जो चवण हो त कराची का कश्मीर अरुंजर का काछे ताईं सॼी सिंध ॿुॾी वई आहे। सियासतदान सां गॾु कामोरा करप्शन में पूरा आहिनि। मांखे आगाह कंदा हलूं पिया नाज़रीन, जामशोरे मां इन हवाले सां अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रहीम बख्श बलोच। रहीम बख्श, आगाह कजो, सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे, हुते सिंध के कॉम्पर्स धुरियुनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, छा चवण इन हवाले सां? रहीम बख्श, आगाह कजो, सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे जामशोर में, इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल रिज़वान, सिंध एक्शन कमेटी की सरबराही में इजलास GM सैयद एडीफेस जामशोर ते कन्वेरन सैयद जलाल महमूद शाह की सदारत थी गुजरियो। अॼोके इजलास में सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी और कौमी अवामी तहरीक के सदर अयाज़ लतीफ़ अली जो जीअं सिंध मां के चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में अॻुवाणनि जो चवण हो त सॼे सिंध में बरसातनि सबबि जेको आहे वॾो नुक़सानु थियो आहे। सिंध जा माण्हू रोडनि ते अची विया आहिनि ऐं सिंध में फौरी तौर ते एमरजेंसी डिक्लेयर करे सॼी सिंध के आफ़तज़दा करार ॾिनो वञे। आबादगारनि ते ज़रई कर्ज़ ऐं समूरा टैक्स माफ़ कया वञनि ऐं ॿिए सूरतहाल में जेको आहे जिन जा घर जेके ड्राया आहिनि उन्हनि खे नवां घर ठाराए ॾिना वञनि। फौरी तौर ते सर्वे कराए बोर्ड ऐं बरसाति सबबि मरी वियल माण्हुनि जे वारसनि खे जानी ऐं माली नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं बोर्ड ऐं बरसातुनि सबबि बेरोज़गार माण्हुनि खे राशन ऐं खाद खुराक 1 महीने जो फी घर के हिसाब से ॾिनो वञे। सिंध एक्शन कमेटी अफ़गान पनाहगीरनि समेत ऐं गैर मुल्की पनाहगीरनि की वापसी लाइ जिदोजहद जारी रखंदी ऐं जंहिं सिलसिले में यूनाइटेड नेशन, यूरोपीय यूनियन ऐं मुल्क के सरबराहनि खे पिणु ख़त लिखियो वेंदो। ऐं इन इजलास में जेको आहे सो सिंध एक्शन कमेटी ऐं सिंध के अवाम गैर मुल्की पनाहगीरनि की वापसी लाइ 15 अगस्त ते क़ौमी असेंबली में पास कयल बिल ख़िलाफ़ कराची में 16 अक्टूबर 2022 ते तारीख़ी जलसा आम कंदी है। सॼी सिंध जे समूरे डिप्टी कमिश्नर ऑफिस अॻियां 23 अगस्त ते एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध एक्शन कमेटी तरफां बरसात ऐं बोर्ड मुतासिरीन जी वार न करण खिलाफ़ 3 अगस्त 2022 ते हैदराबाद में मरकज़ी क़यादत की अगवानी में भरपूर एहतजाज किया वेंदो। जी ठीक है, बड़ी मेहरबानी रहीम बख्श बलोच तफ़सील ॾिना। नाज़रीन, असां रहीम बख्श बलोच जामशोर तफ़सील ॾेई रहियो। सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध जे बरसात की तबाही ते गणती जो ज़ाहिर कयो वियो आहे।